इस्लामाबाद पुलिस जो इमरान खान की गिरफ्तारी लाइ ज़मान पार्क में फ्लैप शो। बाहर पुलिस अंदर इमरान खान ऐं विच में कारकुन। इमरान खान जो तोशाखाना केस में गिरफ्तारी ॾियण खां इनकार। पीटीआई क़यादत इमरान खान के ज़मान पार्क में न हुअण जो चई वापस मोटाए छॾियो। पीटीआई कारकुननि ऐं पुलिस जे एहलकारनि में चकरियूं। पुलिस जो चवणु आहे त इमरान खान गिरफ्तारी ॾियण खां इनकार कयो। ग़लत बयानी करण ते शिबली फराज ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सूबाए सिंध का हुकूमत का मैंडेट है और वो ना अपने अवाम के ना इस मुल्क के हक पे डाके मारने की इजाजत देंगे। हमारे लिए सेंसस का जो प्रोसीजर है वो सिर्फ इलेक्शन के लिए नहीं, सिर्फ हल्का बंदियों के लिए नहीं, सेंसस की बुनियाद पे हर सूबा को उनका हक दिया जाता है। हर सूबा को उनका एनएफसी अवार्ड के मुताबिक जो वसाइल है वो दिए जाते हैं। हमारा तो पहले से शिकायत है कि सूबे को उनका हक नहीं दिए जाते हैं। डिजिटल आदमशुमारी के नाले ते सिंध के हकन ते धाड़ो बर्दाश्त न कंदासीं। वज़ीर आज़म के बरसाती बोर्ड मुतासिरन बाबत वायदन ते अमल करण घुर्जे। डिजिटल आदमशुमारी ते भी तमाम घणा ख़दशा आहिनि। एनएफसी अवार्ड तहत हक न पियो ॾिनो वञे। वफ़ाक़ी सरकार वायदा पूरा न कया त वज़ारत रखण मुश्किल थी वेंदे। इमरान खान कॾहिं ज़मान पार्क त कॾहिं वरी किथे डिगी रहियो आहे। मीडिया के सियासी कुए बदिरां महांगाई ते ध्यान ॾियणु घुर्जे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए आबादगारनि जी मदद कई पई वञे। पाकिस्तान के ज़राअत जे शोबे में पाण भरो करणु सदन पहिरीं तरजीह आहे। ज़राअत ते ध्यान न ॾिनो वियो त मुल्क ज़रई मुल्क कीअं रही सघंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी। 2017 में हमारी 6.5 करोड़ के करीब आबादी थी, जो इन्होंने 4 करोड़ 70 लाख या 80 लाख के करीब की, और इस वक्त 7 करोड़ से ज्यादा की आबादी हमारी है। अगर वो प्रॉपरली ये डिजिटल सेंसस नहीं करेंगे तो हम इसको मुस्तरद करेंगे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह डिजिटल आदमशुमारी के रद्द करण जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त डिजिटल आदमशुमारी में गड़बड़ थी त ॻणप क़बूल न कई वेंदी। शहरनि खे डिजिटल आदमशुमारी में पाण ॻणाइणु घुर्जे। वफ़ाक़ी सरकार ते वाज़े कयो आहे त आदमशुमारी दुरुस्त न थी त क़बूल न कई वेंदी। सिंध ऐं बलोचिस्तान में आदमशुमारी कई पई वञे। पंजाब ऐं केपी में पाण पुरानी आदमशुमारी ते चूंड थींदी या नई ते का बि ॼाण नाहे। बरसाती बोर्ड मुतासिर आबादगारनि खे बिज लाइ रक़म ॾिनी पई वञे। कि इसे कोर्ट्स के जो है वो फैसले के तहत इसे सजा होनी चाहिए, गिरफ्तारी होनी चाहिए और ये नाहल होना चाहिए। इसमें गवर्नमेंट जो है वो अपने तौर पे इनिशिएटिव ना ले। तो ये एक राय है और इस वजह से ये लोगों को शायद महसूस हो रहा है कि जी इसको अरेस्ट करना जो है वो कोई बहुत मुश्किल काम है। कोई मुश्किल काम नहीं है। जब गवर्नमेंट फैसला करेगी या कोई अदालती फैसला आएगा तो विद इन नो टाइम इसको अरेस्ट कर दिया जाए। इमरान खान के गिरफ्तार करण को ॾुखियो कमु नाहे। बरगर गिरफ्तारी में रंडक नथा विझी सघनि। तहरीक इंसाफ चेयरमैन चोर चोर जा नारा हणी तोशाखाना में चोरी कई। इमरान खान अदालत में पेश न थियण जा बहाना ॻोल्हे रहियो आहे। इलेक्शन फितने फसाद लाइ न थियणु घुर्जे। मुस्लिम लीग नून आम चूंडुनि लाइ मुकमल तौर ते तयार आहे। वफ़ाक़ी हरू वज़ीर राणा सनाउल्ला। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ चयो आहे त बुज़दिल ॿाहिरि निकिर क़ौम खे गिदड़ ऐं लीडर में फ़र्क़ जी ख़बर पइजी वई आहे। गिदड़ चोर हुजे त गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां क़ौम जी न्याणियुनि खे ढाल बणाईंदो आहे। शींहुं बेगुनाह हुअण बावजूदि न्याणी जो हथ झले लंडन मां अची गिरफ़्तारी ॾिनो आहे। मुल्जिम हो आप, इसमें मुजरिम हो और उस चोरी के केस में आपको बुलाया गया है। आप जाओ, अब ये रोना धोना छोड़ दो कि उसको क्यों नहीं बुलाया, उसको क्यों नहीं बुलाया। बाकियों के खिलाफ जिन पे इल्जाम उनके खिलाफ केसेस चल रहे हैं, लेकिन क्योंकि आपको अभी आज दिन तक लाडले के तौर पे आपको टैकल किया जा रहा है, लाडले के तौर पर आपको ट्रीटमेंट मिली जा रही है, तो ये ट्रीटमेंट अब खत्म होनी चाहिए। मैं समझता हूं, मैं अपील करता हूं कि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान फौरी तौर पर इस तमाशे का आज खुद नोटिस लेके हुए फौरी तौर पर इमरान खान की गिरफ्तारी के अहकाम जारी करे।
इतलात वारे सूबाई वज़ीर शजील इनाम मेमंड चवण आहे त गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां इमरान ख़ान जूं ॼंगूं ॾकी रहियूं आहिनि। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी में रंडक विझण ते सुप्रीम कोर्ट खे नोटिस वठणु घुर्जे। तहरीक इंसाफ़ अदालती हुकुम जा बखिया उडेड़े छॾिया आहिनि। जेल भरियो तहरीक जो सरबराह इमरान न्याज़ी डिजनो अदालती हुकुम ते बि गिरफ़्तारी ॾियण खां घबराए रहियो आहे। गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां इमरान ख़ान जूं ॼंगूं ॾकी रहियूं आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी जो महांगाई करप्शन ऐं डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची लाइ निकतल लॉन्ग मार्च मंज़िल तरफ़ रवां तवां मटियारी में शहरनि तरफ़ां शानदार आजा गुलंडी वर्खा वांडो चवण आहे त हुक्मराननि सिंधी क़ौम खे निंधण को बणाए छॾियो आहे। बदमनी सबब माण्हू गैर महफ़ूज़ आहिनि। महांगाई सबब माण्हुनि खे ॿिनि बेलनि जी मानी न मिले थी। डिजिटल आदमशुमारी सिंधियुनि खे अॻिलियत में तब्दील करण जी साज़िश आहे। उबावड़े भरिसां रोमती जे कचे में मुड़ुस काढ़े जे इल्ज़ाम हेठि घरवारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ दोस्त मोहम्मद शर में मुड़ुस मोरज़ादीअ खे क़तल करे लाश दफ़नाए छॾियो। पिराले भरिसां ज़मीनी तकरार तां 3 ॼणनि जे क़त्ल जो केस दाख़िल। मक़तूल अली हैदर डोंगराणीअ जी फरियाद ते दाख़िल कयल केस में 8 जवाबदार नामज़द। वाक़े सबब इलाइक़े में चेगदान बरक़रार। आदिलपुर में 2 मोटरसाइकिलनि में टक्कर जे नतीजे में 5 ॼणा फौत। काज़ी अहमद में भी रोड हादसे सबब 1 ॼणो हयाती विञाए वेठो। पाकिस्तान सुपर लीग की मैच में क्वेटा ग्लेडिएटर्स इस्लामाबाद यूनाइटेड खिलाफ बैटिंग।